इसाक साहब ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी रहिया सिंध क़ौम परस्त अॻुवाणनि जो बि तव्हां स्टडी कंदा रहिया हुआ आदमशुमारी ते तव्हां इसाक साहब कीअं तव्हां हिन अंग अखर जेके पढ़िया आहिनि स्टडी कई आहे उन में तव्हांखे छा थो नज़र अचे सिंध सां इन में आदमशुमारी में केतिरी ज़्यादतियूं थियूं नज़र अचनि छा थो नज़र अचे? साहब ॻाल्हि आहे त हीअ जेके आदमशुमारीअ जा हिन वक़्तु जेके काल्ह अंग अखर जारी थिया आहिनि इहे अॼु खां 6-8 महीना अॻु जारी थी चुका हुआ ऐं सिर्फ़ु हुनजो जेको पहलू जेका नई काल्ह जेका आई आहे मुख्य जेका ॻाल्हि आई आहे त उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं इहे केतिरा आहिनि ऐं किथे आहिनि इहा शइ जेका आहे सा हुन में हिकिड़ो सम्झो त या उन जी डिटेल अची वई आहे बाक़ी इहे अंग अखर जेके आहिनि 6 महीना अॻु जारी थी चुका हुआ बल्कि 2024 जी जेका इलेक्शन थी हुई उहा बि हिन ई आदमशुमारीअ जे अंगनि अखरनि ते थी हुई तंहिंजे करे असीं हिन खे जॾहिं डिटेल्स में आया आहिनि त असांखे ख़बर पई आहे त असां सां कहिड़ियूं ज़्यादतियूं थियूं आहिनि या किथे ज़्यादतियूं थियूं आहिनि कीअं ज़्यादतियूं थियूं आहिनि उन ते असांखे पंहिंजो जेको आहे सो मौक़िफ़ ॾियणु खपे। ऐं टेक्निकली तौर ते सम्झां थो त सिंध में जेको आहे सो जेको आदमशुमारीअ जो सॼे पाकिस्तान में वधण जो जेको रेशो आयो आहे उहो सिंध जो पंजाब खां केपीअ खां ऐं उन जो रेशो आहे उहो वधीक आहे माना सिंध में आबादीअ जे 2.57 आहे। हाणे इन शइ खे ॾिसण खां इहो थियो त सिंध में आबादी त हिकिड़ो असांखे ख़दशो या हिकिड़ो त आहे न त जेका बि आबादी सेंसस थिए थी उन में सिंध में धारियुनि जी आबादकारीअ जे करे अंग वधे थो ऐं उहो कंहिंजो थो वधे धारियुनि जो थो वधे न। ऐं तव्हां पोयनि आदमशुमारियुनि खे ॾिसंदव त उन में 51 खां वठी 61, 71, 72 में थियूं वरी 81 में थियूं 98 में थियूं त उन्हनि सभिनी में जेको असांजो सूबो सिंध आहे उन में ॿी आबादीअ जो धारी आबादीअ जो जेको रेशो आहे उहो ॿियनि सभिनी सूबनि खां वधीक आहे जेको हिन आदमशुमारीअ में बि ज़ाहिर थियो आहे। ऐं इहो माना हिकिड़ो सिलसिलो हलंदड़ आहे जेका असांजी जेका शिकायत आहे या असांजो जेको मौक़िफ़ आहे उहो पंहिंजी जॻह ते असीं हुन ते क़ाइमु आहियूं। मेन शइ आहे इहा जेको फ़र्क़ु आयो आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़नि खे तक़रीबन 1% घटि ॾेखारियो वियो आहे उहो कराचीअ जी आबादीअ खे वधीक ॾेखारे ऐं सिंधियुनि जी आबादीअ खे घटि ॾेखारियो वियो आहे जंहिंजो ख़दशो असां उन्हनि ॾींहंनि में ई ज़ाहिर कयो हो त तव्हां आदमशुमारीअ खे 5 दफ़ा वरी जेको आहे सो वधाईंदा रहियो उन जे टाइम खे ईअं कॾहिं बि न थियो आहे। हिन दफ़े 5 दफ़ा जॾहिं तव्हां वधायो आहे उन जो सॼो फ़ाइदो कराची जी आदमशुमारीअ खे पियो आहे जंहिंजी आदमशुमारी माना 1 महीने जे अंदरि जेको पीरियड वधायो वियो आहे एतिरे वॾे तइदाद में वधी वई आहे। ऐं उन में जेको इंट्रस्टिंगली उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जेका आहे जेका 1988 खां वठी घटि थींदी पई वई 2017 में 42% ते अची बीठी हुई उहा हींअर जेका आहे सा उन्हनि में एॾो वॾो इज़ाफ़ो अची वियो आहे जेको सुवालु आहे ऐं उन सुवाल खे खणी करे अॻिते वधाइणो आहे त उन में असीं इहो नथा चऊं त उर्दू ॻाल्हाइणु ठीकु आहे पर कराची जी आबादीअ खे जंहिं तरीक़े सां वधायो वियो आहे जंहिं असांजे बैलेंस खे इम्बैलेंस कयो आहे तंहिंजे करे असीं चऊं था त इहा आदमशुमारी जेका सुप्रीम कोर्ट जे चवण ते ऐं मुतहदा क़ौमी मूवमेंट जमायत इस्लामीअ जे चवण ते थी हुई जेका पाकिस्तान जे हिस्ट्रीअ में पहिरियों दफ़ो 5 सालनि खां पोइ पई थी न त 10 सालनि में पाकिस्तान में आदमशुमारियूं न पई थींदियूं त हाणे इन जो क्रिटिकल जेको सो जाइज़ो वरितो वञे ऐं इन खे हक़ीक़ी साबित कयो वञे छाकाणि असीं सम्झूं था त इहे जेके अंग अखरनि उहे 1 महीने जे अंदरि एतिरा कीअं वधिया आहिनि तंहिंजे करे इहे के सही अंग अखर असांखे नथा लॻनि त के इहे वधिया आहिनि या उन्हनि जी का एथेंटिकेशन न आहे। इन ते असांजो जेको रिसर्चर आहे असांजी जेका हुकूमत आहे सिंध हुकूमत पॉलिटिकल पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी उन खे बि इन शइ ते जेको आहे सो आवाज़ु उथारणु खपे त इहो कीअं पॉसिबल आहे त हिकिड़े शहर जी आबादी वधे ऐं ॿियनि शहरनि जूं जीअं त घटिजनि थियूं त इहा शइ मूंखे लॻे थो त इन पॉइंट खे खणी करे असीं पंहिंजो जेको आहे सो एहतिजाज बि रिकॉर्ड करायूं ऐं इन खे असीं ख़ुदि सुप्रीम कोर्ट खां सुवाल कयूं त तव्हां ख़ुदि इन जो जाइज़ो वठो सियो मोटो सुप्रीम कोर्ट खे वठणु खपे त इहा आबादी जेका आहे सा कीअं चंद ॾींहंनि में एतिरी कीअं वधी आहे।